अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। नेशनल प्रेस क्लब लखी गुलाम शाह जी साल 2022 जी चूंड थी गुज़री। सीनियर सहाफ़ी लाला इसरार पठान, ज़ाहिद नून, अब्दुल सलाम उनड़, अब्दुल रशीद जामड़ो ऐं मंठार सजराणीअ जे निगरानी हेठि थियल सालियानी चूंड में अक्सरियत राय सां मोहम्मद यासीन मर सदर चूंडिजी वियो, जॾहिं त मुज़फ़र अबड़ो जनरल सेक्रेटरी। वधीक असां सां लाइन ते मौजूदु आहे अब्दुल गनी भयो। जी अब्दुल गनी भयो, छा तफ़सीलात आहे? जी, नेशनल प्रेस क्लब लखी गुलाम शाह जे साल 2022 चूंड थी गुज़री। सीनियर सहाफ़ी लाला इसरार पठान, ज़ाहिद नून, अब्दुल सलाम उनड़, अब्दुल रशीद जामड़ो ऐं मंठा संजानी जी निगरानी हेठि सालियानी चूंड में अक्सरियत राय सां मोहम्मद यासीन मर सदर चूंडिजी वियो, जॾहिं त मुज़फ़र अबड़ो जनरल सेक्रेटरी, एजाज़ मंगी सीनियर नायब सदर, ज़ेब जोखियो नायब सदर, गुलाम मसूद जतोई जॉइंट सेक्रेटरी, सनाला मेमन खज़ानची, रियाज़ उनड़ इंफॉर्मेशन सेक्रेटरी ऐं अब्दुल गनी भयो ऑफिस सेक्रेटरी चूंडिजी विया, जॾहिं त मुजाहिद हकिड़ो फराज़ अब्बास मेमण, मोहम्मद यासीन चौहान, कुर्बान मर, मोहम्मद रहम सेठा, गुलज़ार सेठा ऐं मोहम्मद सिद्दीक़ शाह खे एग्जीक्यूटिव कमेटी जो मेंबर तौरु चूंडियो वियो। इन मौक़े ते नेशनल प्रेस क्लब लखी गुलाम शाह जे थियल सालियानी चूंड दौरान चूंडिजी आयल समूहनि उहिदेदारनि तोड़े शिकागो खां कही आयल महिमाननि, सीनियर सहाफ़ियुनि लाला इसरार पठान, ज़ाहिद नून, अब्दुल सलाम उनड़, अब्दुल रशीद जामड़ो ऐं मंठा संजाणी खे गुलनि जा हार पिणु पाराया विया। तक़रीब जे आख़िर में आयल समूह दोस्तनि खे मांझाद पिणु करायो वियो। जी आगाह करण लाइ महिरबानी अब्दुल गनी भयो। ख़बरुनि जी दुनिया।